नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडोलियार में ख़बर ॾींदा हलूं त टंडोलियार जे वार्ड नंबर 10 में गटरनि जो गंदो पानी बल्दिया ऐं पब्लिक हेल्थ जी नाअहली जे करे घरनि में दाख़िल थियण लॻो आहे। रवासियुनि ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इन मौक़े ते रवासियुनि पीपी वर्कर अली अकबर दरसो उमेदो मेघवाड़ ऐं ॿियनि जो चवणु हो त हिन वक़्तु गुज़िर 3 सालनि खां असांजी कॉलोनी में गटरनि जो गंदो पानी जमा थियण लॻो आहे। मच्छरनि जो आज़ार वधण करे ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। केतिरा ई भेरा चूंडियल नुमाइंदनि डीसी वली मोहम्मद बलोच बल्दिया ऐं पब्लिक हेल्थ खाते जे लाॻापियल अमलदारनि खे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं, कंहिं बि ध्यानु न ॾिनो आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त जल्द असांजी कॉलोनी जो गंदो पाणी निकाल कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जेका हालत आहे सा तव्हांजे साम्हूं आहे। हीउ जेको बेइंतहा पाणी नज़र पियो अचे, हीउ गंदो पाणी गटर जो पाणी आहे। हीउ नाअहली आहे बल्दिया इंतिज़ामिया जी ऐं पब्लिक हेल्थ वारनि जी। ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि से बि असांजी सार नथा पिया लहनि ऐं असां रड़ियूं करे करे बीह रहिया आहियूं, लेकिन केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। जीअं त हिते हिन गंदे पाणी जे करे बीमारियुनि जो ख़दशो वधी वियो आहे ऐं हिते असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे, पर हिते केरु बि सार लहण वारो न आहे। असां बार बार बल्दिया पब्लिक हेल्थ ऐं असांजे MPA MNA साहिबान खे दाऊं ॾेई चुका आहियूं, अर्ज़ु करे चुका आहियूं, पर को बि खड़तेल नाहे निकितो। बीठा आहियूं असांजे हिते उम्मीदवार सतार बचन साहिब साईं ज़िया बादशाह साहब खे अपील था करियूं। असांजे इन कालोनी में माण्हू ॿुॾी रहिया आहिनि। पहिरीं गुरबत जाम मुल्क में इमरान खान महांगाई करे छॾी आहे, पर वीचारा मच्छरनि में बीमारी में ॿधिया पिया आहिनि। हींअर अटो नथो मिले, एॾी परेशान थी आहे। हर मिसकिन माण्हू मज़दूर परेशान आहिनि बीमारी जे करे, अटनि जे करे। बराए महिरबानी ज़िया बादशाह साहब, बच्चन साहब, ज़ुल्फ़िकार अली साहब, तव्हांजे घर में किन हुजे न, तव्हांखे एहसास हुजे, पर तव्हां वेठा एसिन में, असां गरीब मिसकिन सार नथा वठो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।